सच्चिदानंद भगवान की। सर्व संतन महात्मान भगतन की जय। देवी देवतान की जय। आयो लाल सोई झूलेलाल।
सभई चओ हरे राम, वरी चओ श्री राम। संत महात्मा असांखे सम्झाइनि था त हिकु प्रभु परमात्मा ई सभु कुझु बणियो वेठो आहे। मां जी सूरत तो ई धारी, मुंहिंजे अंदरि तुंहिंजे अंदरि सभ जे अंदरि जेको वेही करे ॼाणी रहियो आहे, सभ जे अंदरि वेही जेको अखियुनि सां ॾिसी रहियो आहे, कननि सां ॿुधी रहियो आहे, उहो ॼाण वारो प्रभु परमात्मा, चेतन परमात्मा, सर्व जी मां आत्मा बणियो वेठो आहे। सभ जे अंदरि हाज़िर हज़ूर, सभ जी जान, जंहिंखां सभु कुझु ॼाण में अची रहियो आहे, जेको सभ जे अंदरि वेही करे ॾिसी रहियो आहे, ॼाणी रहियो आहे, ॼाण हारो, ॼाण रूपी परमात्मा, चेतन, सभ खे चेतन करे रहियो आहे। स्थावर खे जंगम खे, चुरंदड़ में अण चुरंदड़ में, कण कण में राम। जो ठाकुर सद सदा हजूरे ताको अंधा, जेको हाजरा हजूर चेतन परमात्मा सब जे अंदर आहे, मुंहिंजे अंदर बा, तुंहिंजे अंदर बा। तुझ में राम, तुझ में राम, तुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया है, सब में राम समाया है। सबसे करते प्यार जगत में कोई नहीं पराया है, सबसे करते प्यार जगत में कोई नहीं पराया है। तुझ में राम, तुझ में राम, तुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया है, सब में राम समाया है। सबसे करते प्यार जगत में कोई नहीं पराया है, सबसे करते प्यार जगत में कोई नहीं पराया है। तुझ में राम, तुझ में राम, जेको तुंहिंजे अंदरि आहे उहो साॻियो ई मुंहिंजे अंदरि आहे। सभ में उहो हिकु परमात्मा जेको अॻे हो ऐं हाणे हींअर जो हींअर बि आहे, चेतन रूप सां हाज़िर आहे। उहो पाण ई किथे माई, किथे भाई, किथे बाजो, किथे वण, किथे टिण, किथे शींहं, किथे ॿकरो, किथे कासाई, किथे काती, उहो पाण ई बणियो वेठो आहे चेतन। सभ जी ॼाण थी रही आहे। भक्त उनखे तूं ई करे था पुकारनि, तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही तूं। प्रभु मां कुछ नहीं, मैं ना, मुँह में भी तूं आहे, तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही तूं। वो सर्वशक्तिमान, शक्तिदाता, चेतन परमात्मा, तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही। भक्त उनखे तूं ही तूं करे पुकारे। ऐं ज्ञाननि उनखे छा चयो आहे? मैं ना पर मैं ही सब कुछ, मां ही मां, मां ही मां। मैं नहीं हूं पर मैं ही सब कुछ हूं। उहा जेकी असली शुद्ध मां ज्ञाननि जी ऐं भक्तनि जी, उहा तूं ही तूं आहे, हिकु ई आहे। ज्ञाननि उनखे मां ही मां चयो आहे। सर्व में मैं ही मैं, सर्व में मैं ही मैं हूं। राम भी मैं, कृष्ण भी मैं, बकरा मैं, कासाई में, बकरे में भी मैं हूँ, कासाई में भी मैं हूँ। तुम ही तुम, 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 तुम में भी तुम, तुम ही तुम, मुझ में भी तुम, तुम ही तुम, सब कुछ तुम, तुम ही तुम, तुम ही तुम।
बोलो नंढी उमिरि जूं बुले जी बि हीअ 14-15 वर्ष अॼु माउ खे थो चए मां हीअ असांखे हीअ मानुष चोलो मिलियो आहे छाजे लाइ मिलियो आहे चई पुट इहो मानुष चोलो असांखे मिलियो आहे प्रभु परमात्मा खे पाइण लाइ चई पोइ मां मुंहिंजो बाबो छा वेठो करे मां छा वेठो कयां जी प्रभु बुला तूं अञा नंढो आहीं अॻिते तूं इहो होरियां सम्झी वेंदे चई मां पोइ कंहिंजे संग में सम्झंदुमि चई पुट इन जा जेके आहिनि न मलाह जेके अथई न संत अथई अच्छा पोइ मां छो न वरी मां अहिड़नि संतनि खे ॻोल्हियां छो न मां उन संतनि जे संग में मां उन ॻुझ खे सम्झां त हीउ सिध चंड कंहिं बणायो आहे हीउ तारा कंहिं बणाया आहिनि धरती कंहिं बणाई आहे हीउ आकाश कंहिं बणायो आहे हीउ शींहं हीउ नांग बलाऊं घोड़ा कुत्ता बिला हीउ केरु आहे चई पुट तुंहिंजी उमिरि न नंढी आहे चई न अमां मां अहिड़ो संतनि खे ॻोल्हे लहंदुमि मां उन संतनि जे संग में उहो जेको परम पिता परमात्मा आहे जगदीश्वर जेको सब जो मालिक आहे जंहिं परमात्मा खां सभु कुझु आहे जो सब जी मां बणियो वेठो आहे मां उन खे सम्झंदुमि उन संतनि जे संग में चई पुटण तूं ॼाण चई अमां आशीर्वाद कर पुट पीउ खां त मोकल आहे काॾे वेंदे चई ॻोल्हण ईंदुमि अॼो बुलो अम्मा खे पेरे पियो आहे दया कर अम्मा आसी सजा हथड़ा सजा चई पुट वरी पोइ जल्दी अचिजांइ चई अम्मा तूं चिंता न कर मां जल्दी ईंदुमि अॼु उहो बुलो घर मां निकितो आहे अॼु बुले खे उहो अंदर में प्यास आहे जंहिंजो पूरब लोको करम खुलियलु हूंदो आहे जंहिंजो भाग खुलियलु हूंदो आहे उन जे मन में मुक्ति जी चाहना पैदा थींदी आहे उन जे मन में उन ईश्वर खे परम पिता खे पाइण जी इच्छा पैदा थींदी अॼु बुलो हलंदो अचे अॼु रोड जे परियों उहो खेत हो
शाह इनायत आराई दरवेश वो बनी पियो करे, खेती पियो करे, बसर हितां कढी हुते पियो पोखे। ॾिठई ॿिली कोई आहे उहो परमात्मा जो प्यारो जेको लंघे रहियो आहे, ॿिली हिनखे लॻे थो उहा तड़फ़ आहे, उहा जाइ न आहे। अॼु शाह इनायत आराई दरवेश पुकार कई, ओ बुलिया, ओ बुलिया। बुली ॾिठो केरु थो मूंखे सॾु करे, अरे मुंहिंजो नालो लंघे आयो खेत में। प्रभु आपने बुलाया? चई हाँ। अरे कहाँ जा रहे हो बुला? चई प्रभु मुर्शिद मैं प्रभु को पाने के लिए जा रहा हूँ। परमात्मा कौन है, किसने ये जगत बनाया है, कौन सब में बैठ के सबको चला रहा है, कौन है ये? अच्छा बुला तेरी अच्छी चाहना है? सभई चओ हरे राम। ॾिठई हिन मुंहिंजो नालो पुकारियो आहे बुलो, पक ही को कामिल संत। अरे कदमनि ते किरी पियो। चई साईं, हे मुंहिंजा दरवेश साईं, मूंखे उन परमात्मा जो रस्तो ॿुधाए जंहिंखां ही जगत आहे, जंहिंखां ही सॼो ब्रह्मांड आहे। सजण ॾिसण में रचे न जाए, मालिक ॾिसण में रचे न जाए, जिते बि आहे क़रीब परमात्मा सर्व में व्यापक का निरंकार रूप सां ओ सच्चिदानंद प्रभु परमात्मा सब हर हंध हाजिर है। तो जी प्रभु वो मिलेगा कैसे? अरे बोलो तो प्रश्न करे। अरे बोलिया इतो पटके इते लावण रब दा पावण ई बोला पंहिंजे मन जी वृत्ति पंहिंजा ख्याल संसार मां कढी करे वो जो प्रभु परमात्मा हर हंदा हर जगह आ हर समय आ उन में लगाण भले वो ॾिसण न अचे होरिया होरिया संतन जे संग में वो सम्झण अची वेंदो। ॾिठई कामिल मुर्शिदा बोलो समझियो मूंखे हिन संत जे संग में मुझो उधार थी वेंदो। गुरु जी मैं यहीं रह लूं। रह लो अच्छा है, समझ जाओगे, सेवा करते रहो, धीरे धीरे समझ आ जाएगी। अॼु बुलो उते ही टिकी पियो उन्हें गुरनि जे संग में होरिया होरिया समझे पियो, रोज कथा पियो ॿुधे, नाम पियो जपे, सेवा पियो करे। कि जिन सेव्या तिन पाया मान, नानक गाविए
अॼु भुले गे 2 टे महीना थी वियो आहे शेवा कंदे पियो प्रार्थनाऊं बि करे सेवा पियो करे ईअं पियो चवे बानीअ जो ॿार आया बछड़ो बेकार आया कंदो गुनहगार आया बख्शो बदला बदकार ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार जो सुहिणा बाबा बख्शो बदला बदकार जो ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार जो बानीअ जो ॿार आया बछड़ो बेकार आया कंदो गुनहगार आया बख्शो बदला गुनहगार जो ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार जो सच्चा बाबा बख्शो बदला अरे बंदर में आईने इलाही जाए नवाज़े आए अरे बंदर में आईने इलाही जाए नवाज़े आए अरे बंदर में आईने घड़ेरा जाए नवाज़े आए अरे बंदर में आईने घड़ेरा जाए नवाज़े आए कदम कदम ते तो हकया तुम दिल के मांझी आए कदम कदम ते तो हकया तुम दिल के मांझी आए दुख में टकटार आया जागण लाचार आया कंदो गुनहगार आया बख्शो बदला बदकार ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार जो सच्चा साईं बख्शो बदला बदकार जो ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार जो बानीअ जो ॿार आया बछड़ो बेकार आया कंदो गुनहगार आया बख्शो बदला बदकार ओ सच्चा साईं बख्शो बदला गुनहगार सभई चओ हरे राम इहो शब्द चंड जे रात ते पियो हले साईं वटि सुल्तानपुर में भगत साहिब जन सुखनाराम जन ॻाइनि पिया लालूमल साईं जो सुख वेठो साईं लालूमल खे चयो लालूमल इहो भगत साहिब सुखनाराम खे तुक चवराईसि चई साईं मूंखे कोन ईंदी चई बाबा अंधी मंडी जीअं चई चवराईसि चई साईं मूंखे उहा ॻाल्हि कान्हे मूंखे ज्ञान कोन्हे अरे बाबा मां तोखे चवंदो जीअं अचई चवराईसि चई साईं मूंखे माफ़ कर अरे लालूमल अॼु जेकी गुरियान मां तोखे ॾेई छॾिया तुंहिंजे नसीब में ई कोन्हे त मां छा कयां त गुरु केॾी महिल का ॻाल्हि ज़ोर लॻाए चवे थो त उन में राज़ हूंदो आहे सम्झणु खपे मञणु खपे वार वार जेकी गुरू जा इशारा हुजनि मञिजे सभई चओ वाहेगुरु वाहेगुरु अॼु बुले जी अम्मा थी चवे पंहिंजे घोट खे तव्हांखे सुध आहे छोकिरो वियो आहे 3 महीना थिया आहिनि का उन जी संभाल नथी अथव चई तोखां मोकिलायो वरी तूं ई वेठी चई हुनखे चयो हुन चयो त मां अहिड़नि संतनि खे ॻोल्हींदुमि जेके मूंखे प्रभु जो राज़ ॿुधाईंदा जेके मूंखे परमात्मा सां मिलाईंदा अहिड़ा गुरू ॻोल्हींदुमि चई वञो त ॾिसी था अचो चई चङो ठीकु आहे सुभाणे वेंदुमि मां चई अॼु छो कोन था वञो चई अॼु वञा अॼु ई वञो मूंखे पुट जी यादि वेठी अचे घड़ीअ घड़ीअ दिल तोखे पैसारे घड़ीअ घड़ीअ दिल तोखे पैसारे बेखम बतजी ॿियो आने मारे बेखम बतजी ॿियो आने मारे ॿियो आने मारे घड़ीअ घड़ीअ दिल तोखे पैसारे
श्री राम अॼु बुले जो पी ॻोल्हींदो ॻोल्हींदो पुछाईंदो अची उन शाह इनायत आराई दर ते पहुतो। अची शाह इनायत आराई दरवेश खे प्रणाम कई। चई साईं मां बुले जो पी आहियां। अच्छा 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 वे बाबा मुंहिंजो पुटु साईं ख़बर पई तव्हां वटि शेवा में हाज़िर आहे। चई हा बाबा उहो ॾाढो शेवादारी ॾाढो असांखे प्यारो लॻंदो आहे ॾाढी शेवा कंदो आहे हुन में जिज्ञासा आहे परमात्मा खे पाइण जी। चई साईं तव्हांजी आशीर्वाद अथसि। एतिरे में बुलो अची वियो। अची गुरू खे मथो टेके प्रणाम कई। बुलाए तुंहिंजो पी आयो अथई। अरे पी खे प्रणाम कई चरण वंदना कई। बुला हेॾो टे में न चई साईं संगत में ॾाढी मौज अची वई। संतन जी मजलिस ॾाढी मिठी ज्ञान ध्यान भक्ति सुमरन ॾाढी शांती आहे ॾाढो आनंद सचो सुख जेको आहे न हिते आहे संतनि जे संग में। चई पुट ॾाढो सुठो पर अम्मा वेठी यादि करे हली मोड़ो ॾेखार वरी अची वञे भली सुठो कमु पियो करे पुट असां त पंहिंजी ज़िंदगी पुट ईअं विञाए छॾी। बुला सही तो चवई अमड़ खे वीचारी की दिलि थी पई आहे वञ पुट कुझु ॿ टे ॾींहं उते रहियो। चई साईं जीअं तव्हांजी आहे हा वञ बेटा वञ पोइ वरी अची वञे भली काई ॻाल्हि कान्हे पुट घर परिवार खे ॾिसणो। अॼु बुले साईं खे चरण वंदना कई आहे। अॼु जीअं वञणु लॻो दर ते न मस पहुतो। साईं चयो ॾिसां त गुरू चयो ॾिसां त शेवा कई अथई 3 महीना केतिरी नई मां मरी आहे। कि जब मैं था तब हरि ना अब हरि है मैं ना। ॾिसां बुले खे अहंकार त कोन अची वियो शेवा करण सां। अरे जंहिंखे शेवा करण सां अहंकार अची वियो माना उनखे ज़हर फल मिलियो अथव सेवा मां। ऐं जंहिंमें निमाणी अची वई शेवा करण सां उनखे अमृत मिलियो अथव। मां ॾाढो न ॾिसंदो आहियां साईं शेवादारी अरे भाई शेवा साईं तो ॾिनी इन करे आहे त सभ में साईं सम्झी सभ जी सेवा कर। ईअं साईं कंहिं हथ ई कोन लाइण ॾींदा ईअं पाणीअ जा गिलास खणण ई कोन ॾींदा। चवंदा न बाबा पहिरियों जुती घसाए पोइ गुरू जे दर जी शेवा मिलंदी। सभई चओ वाहेगुरु सभई चओ हरे राम। अॼु साईं चयो ओ बुला अरे बाबा हेॾां त अच। अरे उहो जेकी शेवा जेकी आहे संडासन जी तूं कंदो आहीं उहो जेके काकूस साफ़ कया थी तो बुले जो मुंहुं ई लही वियो। चई मुंहिंजे बाबे जे साम्हूं साईं मुंहिंजी बेइज़ती करे छॾी। अकेले में चयो साईं मुंहिंजो बाबू छा चवंदो घर त बिना कटोरो सिधो कोन कंदो आहे हिते संडास वेठो साफ़ करे। अॼु दिलि टुटी पई मन टुटी पियो पर जीअं तीअं वञी साईं खे जवाबु कोन ॾेई सघियो। वञी उहो संडास साफ़ करे अची साईं खे मथो टेकी बाबा संडास साफ़ थी विया। चई हा कि हाणे भली वञ। अॼु आयो अची पंहिंजे घर पहुतो अची माउ खे प्रणाम कई। अॼु माउ खणी गोद में विहारियो पुट 3 महीना। चई अम्मा मूंखे ॾाढो मज़ो अची वियो साईं वटि पर हाणे कोन वेंदुमि मां। चई छो पुट? चई न अम्मा हाणे मां साईं वटि कोन वेंदुमि। ॿुधाए कोन थो अंदर जी ॻाल्हि त हीअ ॻाल्हि ईअं अम्मा तूं जीअं चई पई न हाणे मां हिते ई रही करे ऐं धंधो दाड़ी बि कंदुमि शादी बि कंदुमि
चई हा पुट ॾिस ईअं इहो ॻाल्हि त सही आहे न पुट संत मना थोरी था कनि त पुट जी घर जा फर्ज़ मिलिया आहिनि इन नियम मां गुज़रणु ज़रूरी आहे सभई चओ हरे राम हरे राम 15 ॾींहं गुज़रिया 20 ॾींहं गुज़रिया भुलिजी वरी साईं जी सार सताए रही आहे अॼु वार वार अॼु उहा यादि पई अचे साईं वटि कीअं मौज में रहंदुमि कीअं शेवा कंदुमि केॾी संगत में आनंद ईंदो अॼु अम्मा खे थी पियो पियो अम्मा मां साईं ॾे थो वञा मूंखे साईं जी यादि वेठी सताए पुट तूं जो चयो हाणे मां कोन वेंदुमि चई न अम्मा न मूंखे मां ईंदुमि वरी ईंदुमि जोगी जादू लाए विया मूंखे कीन ॿुधाए विया जोगी जादू लाए विया इहे जोगी जादू लाए विया मूंखे कीन ॿुधाए विया जोगी जादू लाए विया दरबार में पहुतो साईं दर ते अची मथो टेकई अॼु गुरु ध्यान ई कोन ॾिनो बुले चयो साईं मां बुलो 15 ॾींहं पहिरियों हितां मां वियोसि अरे भाई तूं बुलो आई त छा आहे तो पाई छा निकिर ॿाहिरि असांजे दर तां बुले सोचियो अलाए छा थी वियो लॻे थो साईं सुञातो ई कोन 15 ॾींहं में साईं मूंखां साईं मां 3 महीना हिते शेवा करे वियोसि तव्हांजो बुलो ऐं चयो नालायक तूं निकिर था बुलो दर जे ॿाहिरि ईअं लॻे थो साईं कंहिंसां नाराज़ थिया हूंदव छंड मुंहं मां था कढनि कलाक खनि थियो वरी बुलो लंघे आयो अची मथो टेके अरे नालायक तो कोई चवंदो मां निकिरी वञो मुंहिंजे दर तां साईं मां बुलो आहियां अरे बुलो आई त छा आहे चलो जाओ ओ जोगी ओ जोगी ओ जोगी मोड़ो न मोड़ मारो बाहों
खता थी वई। याद अची वई ॻाल्हि, या त रीझन राग ते या शेवा ते सरचन। अरे खदड़ा जो ईंदा आहिनि होलीअ ते, अरे उन्हनि जे संग में अची भला राग सिखां, अॼु शेवा त में मां फेल थी वियुमि, का बिली ग़लती थी वई। अची खदड़नि वटि पहुतो। अरे बोलिया तू यहाँ क्यों आया फिर भाई? अरे तू तो गुरु दरबार का सेवादारी है। जी मुझे राग सीखना है। क्यों भाई क्यों? मेरा गुरु मुझसे रूठ गया। बोलिया राग तो बहुत कठिन है, यहाँ पूरी उम्र गुजर जाती है। जी नहीं मैं सीखूंगा आपके संग में। आप होली पे साईं के पास जाते हो, मैं भी गाऊंगा। अच्छा होली तो पास में ही है, 2 महीना है बाकी। जी हाँ। तो बोलिया हमारे संग में फिर तुमको ये मुंडन भी कराना पड़ेगा। मुझे सब मंजूर है। बालियाँ पहननी पड़ेगी, साड़ी पहननी पड़ेगी, ताली बजानी पड़ेगी, मैं सब ही करूँगा, सब करूँगा। मुझसे गुरु रूठ गया। इनो जो वार पियो ज़ोर ॾे प्रणाम पियो करे खदड़नि खे, खदड़ा राज़ी थी विया। अॼु खदड़ जे संग में ढोलक पियो वॼाए, फेरी पियो पाए, ॻाए पियो ॾाढो दर्द मां। अची वई होली। चलो चलो बुला चलो चलो। अची पहुता गुरु दरबार में। पहिरियों जेको मेन हुन जो बॉस हो, उन 1-2 शब्द चयो। ॾिठई वीचारे बुले असांजी शेवा कई आहे 2 महीना। बुला गाओ। जी मैं गाऊं? जी हाँ। अॼु बुले ॻाइणु चालू कयो। छा चयो? एक टोड़ा चंपा गावांगी, मैं रुखड़ा यार मनावांगी। 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 अॼु बुलो न्यारे कोन 2 अखियुनि मां ईअं टुंगा उन्हनि। अॼु गुरु पुछो उन बॉस खां, भाई ये किसको लेके आए हो तुम? जी गुरु जी नई भर्ती है, नई भर्ती है। जी भैया इसका मुंह तो खोलो। जी गुरु जी ऐसे नहीं, ऐसे नहीं।
125 पहले लेना होगा हमें। हाँ, मुंह दिखाई 250 ले लो भाई, 250। ये तो दर्द में गा रहा है। जाओ गुरु जी को मुंह दिखाओ। अॼु बुलो अॻियां वियो साईं वटि। अॼु साईं ना 125 बुले हथ ते, है न। अॼु साईं खणी जो उनजो घूंघट खोलियो। अॼु बुले अखियुनि में पाणी 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 पाणी, रोई रोई रोई। अॼु मुंडन थियो पियो। साईं पियो घुरी घुरी निहारे। अरे कौन हो, अरे कौन हो? चई प्रभु मैं भुलिया। अरे अरे भुलिया हो क्या? चई प्रभु मैं भुलिया, मैं भुलिया। बार बार को कदमन थी करी। अरे बुला तुमने ये कार की है, हैं? अरे बुलिया तुमने ये कौन सा वेश किया है? कि प्रभु तेनू मनाने वास्ते। अरे गुरु खड़ी भाकुर पातो। बोला तू भुलिया नहीं, तू तो यार झूले में झुलिया है। बोला साईं जो खड़ी गले सा लगायो। अजो रोए 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 बोलो, बोला अभी तो मत रो, अभी मैं बैठा हूं ना। प्रभु मुझसे गलती हो गई, मुझसे खता हो गई। बोला कोई बात नहीं, होता है होता है, इस रास्ते पे ऐसा होता है। तो जेॾी महिल को अहम ईंदो आहे न, गुरु थप हणंदो आहे। असांजो अहंकार मिटाईंदो आहे। ॾिसंदो न त मुंहिंजो भॻत रहिजी वेंदो। नारद मुनीअ खे बि अहम जाॻियो हो न, त मां काम खे जीतियो आहे। पोइ कीअं भॻवान हुनजो अहम मिटायो? त गुरु जेको आहे न, इहा मां मिटाईंदो। मैं नहीं हूं, मैं नहीं हूं प्रभु, तू ही तू है, तू ही तू है, तू ही तो, तू ही तो, तू ही तो, तू ही तो। अपने अपने माता पिता की